एक दहशतगर्द तंजीम तरफा भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी अहमदाबाद में संदसि नाले सां मंसूब दुनिया जी सभ खां वॾी क्रिकेट स्टेडियम खे धमाके सां उॾाइण जी धमकी ॾिनी वई आहे। भारत में ICC मेंस वनडे वर्ल्ड कप जा मुक़ाबला जारी आहिनि। पाकिस्तान टीम नीदरलैंड खे शिकस्त ॾेई टूर्नामेंट जी फातिहाणी शुरूआत कई आहे, जॾहिं त भारतीय टीम पंहिंजी पहिरीं मैच 8 अक्टूबर ते ऑस्ट्रेलिया खिलाफ खेॾंदी। क्रिकेट आलमी कप जो महादंगल यानी पाक भारत मुक़ाबलो 14 अक्टूबर ते अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में शेड्यूल आहे, पर इन खां अॻु भारतीय पुलिस खे स्टेडियम खे धमाके सां उॾाइण जी धमकी जोगी ईमेल मिली आहे। भारतीय मीडिया मूजिब दहशतगर्द तंजीम तरफा मोकिलियल ईमेल में भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी समेत संदसि नाले सां मंसूब स्टेडियम खे धमाके सां उॾाइण जी धमकी ॾिनी वई। ईमेल में दहशतगर्दनि 500 करोड़ भारतीय रुपयनि जी डिमांड सां गॾु मुख़्तलिफ़ संगीन ॾोहनि में क़ैद काटींदड़ रवि बिश्नोई खे आज़ाद करण जो मुतालबो कयो आहे। ईमेल में ॼाणायो वियो आहे त नरेंद्र मोदी स्टेडियम ते हमले लाइ माण्हू मुक़रर कया विया आहिनि। भारत में सभु कुझु खपे थो, हुननि बि कुझु वरितो आहे। जेतिरी बि सख़्त सिक्योरिटी हुजे, केरु बि हुननि खां बची नथो सघे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त खेनि इहा ईमेल जांच एजेंसी तरफ़ां मिली आहे, जॾहिं त NIA अहमदाबाद समेत ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते बि सिक्योरिटी एजेंसीज़ खे अलर्ट जारी करे छॾियो आहे। पुलिस मूजिब जंहिं ID तां ईमेल कई वई आहे, उनखे ट्रेस करण जी कोशिश कई पई वञे, जॾहिं त आलमी कप जे मैचुनि जी सिक्योरिटी जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। ज़रूरत पवण ते नफ़री वधाई वेंदी। होॾां भारतीय मीडिया दावा कई आहे त पुलिस खालिस्तान तहरीक जे अॻुवान गुरबचंद सिंह पन्नू ते आलमी कप मैचुनि में हमलनि जी धमकी जो इल्ज़ाम मढ़ियो आहे ऐं संदसि ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल करे वरितो आहे।